कंदकोड़े सेक्शन थाने जे अदर दिलशाद मोहल्ले में सीअ खां बचण लाइ ॿारियल बाहि भड़की उथी सॼे घर खे वकोड़े वई, जंहिं नतीजे में घर मालिक औरत मुस्मात फरीदा ज़ाल असदुल्ला शर थॾे ते सड़ी फौत थी वई, जॾहिं त 8 मासूम ॿारड़ा सड़ी शदीद ज़ख़्मी थी पिया। सड़ी ज़ख़्मी थियल ॿारड़नि में फरवा, आसिफ अज़ीज़, जवेरिया अहमद, अलीज़ा ज़ोया ऐं ॿिया ॿार शामिल आहिनि, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया लापरवाही सबबि मुतासिरनि जी वावर करण बजाए कन लाटार करण लॻी। मुतासिरनि मूजिबि ग़रीब मज़दूर आहियूं, सड़ी ज़ख़्मी थियल ॿारनि जे इलाज लाइ पैसा न आहिनि। ज़िले इंतज़ामिया ऐं वस वारा वाहुर करे सड़ी ज़ख़्मी थियल ॿारनि जे इलाज में मदद कनि। फिरोजपुर शहर भरिसां गुटमार्ग भयो वारे इलाइक़े में इंडस हाईवे ते रोड क्रॉस करण दौरान तेज़ रफ़्तार कार जे टक्कर सबबि 7 सालनि जो मासूम नीगर खुर्शीद भयो वलद जलालुद्दीन भयो ज़ख़्मी थियो, जेको सखर इस्पताल में ज़ख़्मनि जा असुर नसंदे अॼु फौत थी वियो आहे। फौती नीगर जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। वाज़े रहे त मक़तूल नीगर 4 ॾींहं अॻु घर भरिसां रोड क्रॉस कंदे कार जे टक्कर लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो हो, जंहिंखे संदसि वारिस इलाज लाइ खणाए ॻणती जोगी हालत में सखर इस्पताल मुंतक़िल कयो हो, जिते हू अॼु ज़ख़्म जा सूर न सहंदे फौत थी वियो। नीगर ॻोठ जे मक़ामी स्कूल में 3 दर्जो पढ़ंदो हो।